प्यारा ॿारो, हाणे असां हिन सबक हम साईं जी सारा जी मश्क कंदासीं। हेठनि सवालनि जा जवाब ॾियो। अल्लाह साईं कहिड़ियूं शयूं पैदा कयूं आहिनि? प्यारा ॿारो, तव्हांखे ख़बर आहे अल्लाह साईं असां लाइ कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं पैदा कयूं आहिनि? हिन जो जवाब आहे ज़मीन, आसमान, पखी, जीत, सिज, चंड ऐं तारा अल्लाह साईं पैदा कया आहिनि। सवाल ॿियो आहे, असांखे सदाईं कंहिंजी साराह करणु घुरिजे? जवाब, असांखे सदाईं अल्लाह साईं जी साराह करणु घुरिजे जंहिं ही सॼी काइनात ख़लक़ी आहे। प्यारा ॿारो, सवाल नंबर 3 आहे, असां लाइ कहिड़ियूं शयूं ज़रूरी आहिनि? हाणे सोचो तव्हां थोरी देरि त असांजे लाइ दुनिया में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं ज़रूरी आहिनि? प्यारा ॿारो, हिन जो जवाब आहे असां लाइ हवा, बाहि, पाणी ज़रूरी शयूं आहिनि। प्यारा ॿारो, हाणे अचो त असां मश्क नंबर 2 शुरू कयूं था। हेठनि लफ़्ज़नि खे सुठनि अखरनि में लिखो। उहे ही लफ़्ज़ आहिनि उपायूं, जहान, सघ, यादगिरी, ज़रूरी। प्यारा ॿारो, उमेद आहे त तव्हांखे ही बैत यादि थी वियो हूंदो। हाणे अचो ॿ ॼणा थी बैत खे सुर सां ॿुधायो। मश्क नंबर 4 में आहे टुपका मिलाए तस्वीर ठाहियो। जीअं त तव्हां पंहिंजी तस्वीर में ॾिसी रहिया आहियो त ही छा जी तस्वीर आहे? हा, बिल्कुलु सही, ही सूफ़ जी तस्वीर आहे।